जी परंपरा रवायत मुझे विकास धन्यवाद संस्था की तरफा हिन प्रोग्राम की प्लानिंग खां वठी हिन प्रोग्राम की एग्जीक्यूशन ताईं जिन जो असां के निस्वार्थ ए वास्तविक सहयोग मिलियो आहे उन्हनि सभिनी खे धन्यवाद। संक्षिप्त में तमाम सुठी ऐं वॾी ॻाल्हि तव्हां चयो ऐं हाणे असां पंहिंजो सांस्कृतिक कार्यक्रम शुरू कंदासीं। सभिनी अतिथि खे निवेदन आहे त महिरबानी करे साम्हूं अचनि त असांजा कलाकार पंहिंजो कार्यक्रम पेश कंदा। तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां कि जेको आहे सो ही प्रोग्राम जेको आहे सो असां कोन करे सघंदासीं कल्चरल प्रोग्राम जो ॿाहिरि ॾाढी बरसाति पई थी पए ऐं इन करे असांजा कलाकार जेके आहिनि से अची कोन सघिया आहिनि। इन करे मां माफ़ी थो घुरां कि ही असांजा कलाकार अञा ताईं पहुता ई कोन आहिनि। ही प्रोग्राम असां हिते ई था ख़तमु कयूं। प्लीज़ मूंखे माफ़ कयो वञे। प्रोग्राम कंदो मैंने ये किया सब दायरे में परेशान करे नाटक तैयारी होने का बाद अगर तव्हां कई प्रोग्राम सुठो लॻेव त तव्हां ताड़ियूं वॼायो। असांजे कलाकारनि जी शिकायत रही आहे न साईं मूंखे न साईं प्लीज़ मां जेको आहे सो कार्यक्रम कयां थो ऐं अगरि तव्हांखे सुठो लॻेव त तव्हां ताड़ियूं ज़रूरु वॼाइजो। अरे तूं आई किथे? चुल्ह में मामी। अरे जल्दी निकली अचे किथे सड़ी न वञी। मां सड़ो या परा तव्हां खे कहिड़ो फर्क़ थो पवे? कैमरा चल रहा है। असांजी सरण बरण में ज़िंदगी पूरी थी वई। अचे अरे तू चिंता छाड़ी लगी करी? अरे असां छो सड़ो भाई? छाड़ कया सजो आशा 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 शर्म करो और ॿुधंदा त छा चवंदा उहे बि चवंदा आशा आशा। अरे त ठीक आ अज खां पोइ तूं मां तो कया तू मम्मी मम्मी करे छॾ कंदो से। तव्हांजी रोशो करे अॻिते कंदी वञे वाली अञा ताईं पर रोशो करे। अरे पर मम्मी मुझे पर छोड़ आशा ऐसे कहा तो अगर मां मरी वञा तो तू छा कंदी है? ये शुभ शुभ ॻाल्हायो सुबुह साणे ॾी ॻाल्हि कई छा चांहि मस पीती आहे। अरे तू चिंता छो थी करी? तो मां तो तोखां ये पुछां थो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए अगर मां मरी वियुसि त छा तूं ॿी शादी कंदी है? मां ॿी शादी कोन कंदसि। तो तू छा कंदी? मां पंहिंजी भेण सां गॾु रहंदसि। अच्छा हाँ कुछ मां मरी वञा पोइ तव्हां शादी कंदा? न अरे मां ॿी शादी कोन कंदुसि भाई। ॿी शादी कोन कंदा पोइ तव्हां छा कंदा? अरे मां त तुंहिंजी भेण सां गॾु ई रही पवंदुसि। मां राम कुमार हिंगोरा कल्चरल सेक्रेटरी तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां। कलाकारनि जे तरफ़ां तव्हांजो स्वागत आहे। तव्हां हिते पंहिंजो हेॾो वक़्तु कढी करे आया आहियो स्वागत आहे। जेके हिते न पहुता आहिनि उहे कारूं पंहिंजो अञा ताईं ॿाहिरि पिया था बीहारनि उन्हनि जो बि स्वागत आहे। जेके अञा ताईं उॾ पिया था कनि की बरसाति लॻी पई आहे असां अचूं या न अचूं उन्हनि जो बि स्वागत आहे। ऐं जेके अॼु जे प्रोग्राम में न था अचनि उन्हनि जो बि स्वागत आहे।